Hi everyone, in today's video we are uncovering Sindhi grammar. If you find this helpful, don't forget to like and subscribe. Let's go. अस्सलाम वालेकुम, वेलकम टू तालीम अकेडमी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिर्फ़ और हो यानी ॿोलीअ जे क़ाइदनि ऐं क़ानूननि जा केतिरा भाङ आहिनि। ॿोलीअ जे क़ानूननि ऐं क़ाइदनि जा ॿ भाङ आहिनि। ग्रामर मूजिबि लफ़्ज़नि जी धारदार शिकिल ॿुधाइण ऐं जुमिले में ॿियनि लफ़्ज़नि सां उन्हनि जो वास्तो ॾेखारण खे तरकीब चइबो आहे। जेको लफ़्ज़ ॿिनि जुमिलनि खे ॻंढे उनखे छा चइबो आहे? उनखे हर्फ़ जुमिलो चइबो आहे। अहिड़ा फ़ेल जेके ॾेखारनि त फ़ाइल को कमु करे थो ऐं उन जो असरु इस्मनि ते थिए थो त अहिड़नि फ़ेलनि खे छा चइबो आहे? अहिड़नि फ़ेलनि खे फ़ेल मुतअद्दी चइबो आहे। फ़ेल जी उहा हालत जेका ॾेखारे त फ़ेल वारो कमु गुज़िरियल वक़्त में थींदो हो त उनखे छा चइबो आहे? उनखे माज़ी मुदामी चइबो आहे। अहिड़ो इस्म जेको फ़ेल जो कमु कंदड़ हुजे उनखे छा चइबो आहे? उनखे इस्म फ़ाइल चइबो आहे। फ़ेल जी उहा हालत जेका ॾेखारे त फ़ेल वारो कमु गुज़िरियल वक़्त में अॻे थी चुको आहे उनखे छा चइबो आहे? उनखे ज़मान माज़ी बईद चइबो आहे। अहिड़ो फ़ेल जेको न फ़ाइल न मफ़ूल सां अदद जिन्स तोड़े ज़मीर में बदिलिजे पर पंहिंजो कमु अकेलो बेपरवाह बणियल करे त उनखे छा चइबो आहे? त उनखे प्रयोग भावी चइबो आहे। यानी प्रयोग भावीअ में फ़ेल जो न फ़ाइल सां तालुक़ु हूंदो आहे न ई मफ़ूल सां, ऐं जंहिंमें फ़ेल जो तालुक़ु फ़ाइल सां हुजे उनखे प्रयोग किरतरी चवंदासीं। वरी जंहिंमें फ़ेल जो तालुक़ु मफ़ूल सां हुजे उनखे प्रयोग कर्मणी चइबो आहे। इल्म सिर्फ़ और नहो जी ज़ुबान में प्रयोग संस्कृत मिलाप खे चवंदा आहिनि। जीअं फ़ेल जो फ़ाइल सां तालुक़ु, फ़ाइल जो मफ़ूल सां तालुक़ु, जुमिले में उहे लफ़्ज़ जेके इस्म जो गुण अवगुण क़िस्म ऐं क़द वग़ैरह ॿुधाइनि तिन खे छा चइबो आहे? तिन खे सिफ़त चइबो आहे, यानी एडजेक्टिव। ग्रामर कहिड़े ॿोली जो लफ़्ज़ आहे? इहो अक्सर टेस्टनि में पुछंदा रहंदा आहिनि। ग्रामर अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे। ॿोलीअ जे लिहाज़ खां इस्म जिन्स जा केतिरा क़िस्म आहिनि? इस्म जिन्स जा 2 क़िस्म आहिनि, यानी मेल एंड फीमेल, मर्द ऐं औरत। उहो फ़ेल जेको ॾेखारे त फ़ेल वारो कमु फ़ाइल ईंदड़ वक़्त में जारी रखंदो, उन फ़ेल जो ज़मान छा थींदो? उन फ़ेल जो ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी थींदो, यानी फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। लफ़्ज़ जिन्स जी लग़वी माना छा आहे? लफ़्ज़ जिन्स जी लग़वी माना आहे क़िस्म। फ़ेल जी उहा हालत जेका ॾेखारे त फ़ेल वारो कमु हली रहियो आहे उनखे छा चइबो आहे? उनखे ज़मान हाल इस्तमरारी चइबो आहे। ज़मीर यानी प्रोनाउन जा घणा क़िस्म आहिनि? प्रोनाउन जा 8 क़िस्म आहिनि। अहिड़ो फ़ेल जेको सिफ़त ऐं ॿिए ज़र्फ़ सां लॻे ऐं उन मां वक़्तु, जाइ, नाकार, हाकार, रीत या क़दर जी माना निकिरे उनखे छा चइबो आहे? उनखे ज़र्फ़ चइबो आहे। ऐं ज़र्फ़ खे अंग्रेज़ी में एडवर्ब चवंदा आहिनि।